रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअद अदुव्वुन इल्लल मुत्तकीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैन वस्सक़लैन वल फ़रीक़ैन मिन उरबि व मिन अजमी हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिमी। सामीन हज़रात, आशिकान मुस्तफ़ा, गुलामान मुस्तफ़ा, मां अवां जे साम्हूं तकरीर करण जे लाइ नायां वेठो। बस सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुहम्मदी लिस्ट, हैदरी लिस्ट, हुसैनी लिस्ट में नालो लिखाईंदम। तंजीम इस्लाहुल फुकरा हुसैनिया नक्शबंदिया गोट आबाद जे ज़ेर एहतिमाम जलसा अज़मत मुस्तफ़ा व शान अहल बैत जे इनकार ते मां मोहब्बत वारन के निस्बत वारन के दिल जी गहराइन सां मुबारक थो ॾियां। एक अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल जंहिंजो को मिसाल ही न। अल्हम्दुलिल्लाह महफिल में एड़ी खामोशी नजर अचे थी। या जेकी खामोशी आ या जेकी चुपचाप आना, ये जेके इश्क में दिलियूं चुप ऐं खामोश आहिनि, वो वक्त याद अची रहियो आ जॾहिं मदीनतुल मुनव्वरा में पहुचंदा आहियूं। दिल ऐं ज़बान खामोश थी वेंदी। हिक अहिड़े इंसान में खामोशी थी वेंदी आ, वो ये मंजर जो गोठ आबाद में जलसो जो हली रहो आशिकन जो मोहब्बत वारन जो अहले जिक्र वारन जो कामिल अकमल मुर्शिद वारन जो
अल्हम्दुलिल्लाह वो ये वक्त महसूस थी रहे है जणो असा जो गोठ आबाद में ना हूं खुदा जो कसम मौजूद ही मजबूत अकीदो आ त असा हिन वक्त जण मदीनतुल मुनव्वरा में बैठा गाल हुंदिया इश्क मोहब्बत या जकी खामोशी आ न जो तमा जो जमीन सा जमी वेहणा जमीन सा जमी वेहणा न या कबूल जी निशानी इन गाल जो शाहिद गवाह है इन जलसे वारन ते इन इज्तिमा वारन ते मोहम्मद अरबी जी नजर प्यारे नबी जी नजर दिलबर नबी जी नजर अज गुंबद खजरा मा बहजी रही दुनिया वारन के मां बुधाण जो चाया त ये अहले मोहब्बत वारन जी महफिल अहले मोहब्बत वारन जो इज्तिमा इन महफिल ते सरकार मदीना शहनशाह मदीना जी ते नजर पहुंची रही पर मां इहो भी दुनिया वारन के बुधाईंदम त हिन इज्तिमा ते मुर्शिद करीम कंबर वाले जी नजर करम भी पहुंची रही गाल हुंदिया इश्क मोहब्बत मौजू ते हलन गाल हुंदिया इश्क मोहब्बत इनन आशिकन जे सीनन में इश्क मोहब्बत तड़प आहे जने तड़प आहे मोहब्बत आहे जने मोहब्बत विहारियो आ त हिनन जो कमाल नाहे हे नजर वारे जो कमाल सुभान अल्लाह एडी खामोशी इन खामोशी मां सिद्दीक अकबर जी खुशबू दी अल्हम्दुलिल्लाह सा में खामोशी भी आहे जज्बो भी आहे इश्क मोहब्बत भी आहे जज्बो भी आहे मौला अली से मुश्किल कुशा वारो ए फारूक आजम वारो के हुआ वाहिद जमायत आ जमा सिद्दीक अकबर जी भी खुशबू इंदी आ त फारूक आजम जी भी खुशबू इंदी आ त उस्मान ज़िन्नूरैन जी भी खुशबू इंदी आ त मौला अली मुश्किल कुशा जी भी खुशबू इंदी आ त इमाम हसन साईं जी भी खुशबू इंदी आ त इमाम हुसैन अली मकाम साईं जी भी खुशबू अची रही है बस मां अमा जी खिदमत में इहो अर्ज रखंदम सच्चे अकीदे से सब निस्बत वारा चवण जी का जरूरत ना है सब निस्बत वारा सब अहले मोहब्बत वारा पर हिन महफिल में नमा भी हुंदा उन जी खिदमत में इहो अर्ज रखंदम सच्चे अकीदे से सच्ची मोहब्बत से असा तमा जो दिल वारो बर्तन जो खणी आया हूं त इहा ही तमन्ना है इहा ही उम्मीद है त ओ दिल वारो बर्तन असा तमा जो भरजे जने अकीदो मजबूत हुंदो न जने अकीदो मजबूत हुंदो तसव्वुर गुंबद खजरा जो हुंदो वसीलो मुर्शिद करीम कंबर वारे जो हुंदो उन दिल वारे बर्तन के सच्चे अकीदे सा सच्ची मोहब्बत सा सिधो रखण असा तमा जो कम हुंदो उन दिल वारे बर्तन के भरण असा तमा जे दिलबर नबी रहबर नबी जो कम सब अल्हम्दुलिल्लाह अहले मोहब्बत वारा हे भी जुमलो अर्ज करना हे भी जुमलो अहले मोहब्बत वारन जे अर्ज करना उन्हन जे लाए जुमलो जै दी दिल के मुर्शिद करीम कंबर वारे जी आंगुर लगल आहे उन्हन जे लाए जुमलो जै जी दिल में मुर्शिद करीम कंबर वारे जी मोहब्बत आहे मां सबन जी खिदमत में इहो अर्ज रखंदम सब निस्बत वारा हो मोहब्बत वारा हो अहले जिक्र वारा हो दुरूद और सलाम वारा हो कामिल अकमल मुर्शिद वारा हो असा तमा जके खाली झोली खणी आया इन महफिल में के एड़ा हुंदा हिन महफिल में के एड़ा हुंदा जंजी तमन्ना हुंदी या अल्लाह पंजे दिलबर नबी जे सदके मुर्शिद करीम कंबर वार जे सदके या अल्लाह असा के नेक सालिह नरीना औलाद अता फरमा हिन तमन्ना वरी कंजी तमन्ना हुंदी या अल्लाह
असां दे जेके कर्ज त मिठड़े मुर्शिद जे सदके मोहम्मद अरबी जे सदके उ असां तो कर्ज ला वरी के बीमार हुंदा बीमार हुंदा तमन्ना हुंदी या अल्लाह असां ये दुआ कंदा से पर कबूल करे अलाए न करे पर या अल्लाह अजो असां वसीलो मोहम्मद अरबी जो वठूं था अजो असां वसीलो मुर्शिद करीम कंबर वाले जो आले रसूल औलाद अली जो वठूं था या अल्लाह असां अगर बीमार हूं था बीमारन के कामिल शफा कामिल सेहत अता फरमा कर्ज वारन जा कर्ज ला मर्ज वारन जा मर्ज दूर फरमा बस निस्बत वारा इहो अर्ज रखन असां तवां जके खाली झोलियूं खणी आया हूं न अकीद के मजबूत रखो उन खाली झोलन के सिधो रखण असां तवां जो कम आहे उन खाली झोलन के भरण अल्लाह जी अता सां असां तवां जे कामिल अकमल मुर्शिद करीम कंबर वाले जो कम हाने उन जो सबक याद कयो केड़ो सबक मुर्शिद करीम अता फरमायो वो सबक असा के न उस्ताद दिनो अदा न असा के वालिदैन यो सबक मिलियो त मिठड़े मुर्शिद खाई मिलियो मिठड़े मुर्शिद खां मिठड़ो सबक केड़ो सबक मिठड़ो सबक मुर्शिद करीम छा फरमाइंदा ए मुजा प्यारा काथे भी हुज घर में हुज बाजार में हुज झंग में हुज झर में हुज बाजार में हुज काथे भी हुज हथ हुजे कमकार में दिल हुजे परवरदिगार वो केड़ो सबक बाबा से बोलन छो अल्लाह हथन के परचम बाबा से बोलन इश्क है मोहब्बत जंहिंजे कल्ब ते पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम जी आंगुन लगला वो जिक्र करे छे अल्लाह हो इश्क है मोहब्बत अल्लाह हथन के लहरायो हथन के परचम असां तवां जो अकीदो मजबूत त मुर्शिद करीम कंबर वारा अल्लाह जी अता सां जेको मुर्शिद करीम जे सबक के असां पहुंचाए रहिया आहियूं त मुर्शिद करीम कंबर वारा अल्लाह जी अता सां असां तवां जा आवाज ॿुधी भी रहिया आहिनि त असां तवां खे ॾिसी भी रहिया आहिनि चओ अल्लाह अल्लाह तसव्वुर पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम कंबर वाले जो हुजे तसव्वुर फकीर कंदो त करम थींदा हथ खणी करे चओ तसव्वुर अखियूं बंद कयो दिल मां ज़बान मां यो आवाज जारी थे अल्लाह बाबा से बोला अल्लाह हो सब तारीफों अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको खालिक व मालिक तवज्जो अल्लाह ही माबूद आहे अल्लाह ही मक़सूद आहे अल्लाह ही माबूद आहे असां अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चमण वारन जो ही मजबूत अकीदो असां मुर्शिद करीम कंबर वारे जे गुलामन जो ही मजबूत अकीदो इहो मजबूत अकीदो सेखारियो आहे त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम सेखारियो आहे जे दिल ते कंहिं कामिल अकमल जी आंगुर लगल हूंदी आ त न उन दिल में शिरक ईंदो आ न उन दिल में बिदअत हूंदी उन दिल में हक ही हक होंदो उन दिल में बाबा से बोलन जो हक ही हक होंदो जे दिल जे मुर्शिद करीम कंबर वाले जी आंगुर लगला उन दिल में हक ही हक का जो ला इलाहा इल्लल्लाह बाबा से बोला ला इलाहा इल्लल्लाह
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सब तारीफूं अल्लाह ताला जलाया है जेको खालिक व मालिक आहे, अल्लाह ही माबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहु ला शरीक आहे। असा जो मजबूत अकीदो बाबा से बोलो जो अल्लाह हो मुल्ला चमदान सुन्नन में शिरका, सुन्नन में बिदअत, दहलिया जा दल्ला जै दिल से अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली जी के कामिल अकमल जी आंगुर लगल होंदी आ, उन दिल में शिरक ए बिदअत न होंदी आ, उन दिल में हक ही हक होंदो आहे। अकीदो असा जो तो मुर्शिद करीम उहे मुर्शिद करीम कंबर वारा उहे अल्लाह जा कामिल अकमल वली आहे। जाते मुर्शिद करीम कंबर वारे जा कदम लगदा उता शिरक बिदअतूं खुदा जो कसमा शिरक ए बिदअतूं जी पाड़ पटण वारो आहे त मुर्शिद करीम कंबर वारो हुयो न आहे। अल्लाह जा कामिल अकमल वली आहन, सरकार भी आहन, अहल बैत अतहार भी आहन, सहाबा कराम भी आहन, लाल शाहबाज कलंदर भी आहे, शाह अब्दुल लतीफ भटाई भी आहे, गौसे आजम भी आहे, अब्दुल्ला शाह गाजी भी आहे, मुर्शिद करीम कंबर वाला भी आहे। नारा तकबीर, नारा रिसालत, नारा तहकीक, नारा हैदरी, मुर्शिद हुसैन शेर हुसैनिया। जड़ी तरह मुर्शिद करीम कंबर वारा फरमाइंदा त असां तवां जे दिलबर नबी जो क़याम काथे आ गुंबद खजरा में आहे, काथे आ दिलबर नबी जो क़याम गुंबद खजरा में आ, असां तवां जे दिलबर नबी जो क़याम गुंबद खजरा में आ, पर फैज़ रूहानी हर मोमिन जे सीने में आहे। एड़ी तरह दिलबर नबी जे नजरुन जे नवाज़िल मोहम्मद अरबी जे नजरुन जा नवाज़िल आले रसूल औलाद अली असां तवां जा कामिल अकमल मुर्शिद करीम बज़ाहिर द पर्दे में आए कुल्लु मन अलैहा फान, हर शै फना थी, हर शै के हलनो का शै न रहंदी, पर अल्लाह जा कामिल अकमल वली जंहिं जे लाइ सरकार फरमाइनि था हदीस अला इन औलिया अल्लाह ला यमूतून वलाकिन यंतकिलून मिन दारिन इला दार। तवज्जो सरकार फरमाइनि था अला खबरदार औलिया अल्लाह जे कामिल अकमल वलियन के मुर्द न जो उहे अल्लाह जा कामिल अकमल वली पंहिंजी मज़ारुन में जिंदा आहे। सरकार फरमाइनि था उहे अल्लाह जा कामिल अकमल वली पंहिंजी मज़ारुन में जिंदा आहिनि। उहे अल्लाह जा कामिल अकमल वली हिक घर खां ॿिए घर जे तरफ़ मुंतकिल थींदा आहिनि, यानी पर्दे में ईंदा आहिनि, यानी अल्लाह जा कामिल अकमल वली जिंदा आहिनि क़ब्रुन में। सरकार जो फरमाना त अल्लाह जा कामिल अकमल वली जिंदा आहिनि त ॾिसी भी रहिया आहिनि, जिंदा आहिनि त अल्लाह जी अता सां असां तव्हां जा आवाज़ ॿुधी भी रहिया आहिनि। यो करम फैज़ रूहानियत आहे न जो तव्हांखे हिन ज़मीन सां जमी विहारियो आहे। यो करम आहे न, फैज़ आहे न रूहानियत न थी सघंदो आहे ईअं में जलसा कामयाब थियनि, पर ख़ुदा जो कसम आहे कंबर वारे मुर्शिद करीम जे शान के अल्लाह ताला एड़ो त बुलंदो बाला फरमायो आ। ॾींहुं हुजे रात हुजे जाते मुर्शिद करीम कंबर वारे जो नारो लगंदो उते हज़ारे माण्हू बची वेंदा। जिक्र करे जो अल्लाह बाबा से बोला इश्क आवाज़ मोहब्बत
सब तारीफों अल्लाह ताला जे आया है जेको खालिक हो मालिक है अल्लाह ही माबूदा है अल्लाह ही मकसूदा है अल्लाह वहदहु ला शरीक है अल्लाह ताला सा को भी शरीक ना है असा जो मजबूत है की दुआ तवज्जो समझाने की जरूरत है बिन मुलन वाले तकीर असा के नहीं दिया इश्क मोहब्बत सा गला जी थोड़ो गला जी इश्क मोहब्बत सा गला जी वो गला जी जेको दिल ते असर करे जेको दिमाग ते असर न करे दिल ते गलहण असर तरह कंदो आ जने तसव्वुर पंजे कामिल अकमल मुर्शिदन करीमन जो होंदो बेशुमार दुरूद सलाम ये भी असा जो अकीदो मजबूत अकीदो जंजो को शुमार ना सुन्नी माना दुरूद सलाम सुन्नी माना आवाज बोलन जाओ दुरूद सलाम वारो आवाज बोलन सुन्नी माना दुरूद सलाम वारो सुन्नी माना यारी वारो असा यारी वारा भी आयो मता समझे असा यारी न कंदा अल्हम्दुलिल्लाह असा जो सिलसिलो नक्शबंदी आहे पर गौस पाक जो यारी असा जेतरी मलाईंदा शायद ब्या इतरी यारी न मलाईंदा होंदा अल्हम्दुलिल्लाह यो सब करमात मुर्शिद करीम कंबर वारे जो करम आयो यारी मलाइण सेखारियो आहे तो मुर्शिद करीम कंबर सुन्नियत अहले सुन्नत जमात मुर्शिद करीम कंबर वाले जा एहसान सिंधु धरती ते कोई भी पहरा या रसूल अल्लाह जो नारो निदा वारो नारो नहीं सकदो हो अगर ने सिंधु धरती ते पूरे पाकिस्तान में अगर या रसूल अल्लाह जो नारो खोलिया हना एक देखारियो तो मुर्शिद करीम कंबर वाली हने देखना बाबा से बुलंद जो अस्सलातो बाबा से बुलंद दुरूद सलाम एड़ो तो पढ़ो पूरे गोठ वारन के खबर पे मोहम्मद अरबी जा गुलाम अज पहुंची वया मौला अली मुश्किल कुशा जा गुलाम हैदरी अज पहुंची वया अज मुर्शिद करीम कंबर वारे जे नजर जा नवाज हुसैनी फकीर अज गोठ आबाद में पहुंची वया अस्सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह छो भला ढेलो वालो था छोटा ढेलो वालो के कौन यो था के मोहम्मद अरबी जा गुलाम ना हंड जदा करबला वाले जे बचड़े जा गुलाम ना हंड जदा वो इलाको गोठ आबाद इन इलाके जे आस पास मुर्शिद करीम कंबर वारन जो जलसो होयो ना जलसो गोठ आबाद वारो जलसो अहमदीन बिरोही वारो जलसो मुर्शिद करीम जलसे ते तशरीफ फरमा थी रहा हे वो गोठ आस पास में गोठा मुर्शिद करीम तशरीफ फरमा थी रहा रास्ते में मुनाफिकीन आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे नूर जे इनकार हाजिर नाज़िर जे इनकार मुख्तार कुल जे इनकार सरकार जे शान जे इनकार अहल बैत जे शान जे इनकार सहाबा कराम जे शान जे इनकार सरकार जे दुश्मनन अहल बैत अतहार जे दुश्मनन करबला वारन जे बचड़े जे दुश्मनन बम ब्लास्ट दुनिया वारन के बुधाया थो असा उहे मोहम्मद अरबी जा गुलाम आयो असा उहे मोहम्मद अरबी जा गुलाम आयो असा मुर्शिद करीम कंबर वाले जा बचड़ा आयो ए दुनिया वालो याद रखो तहां बम वसाईंदो बम वसाईंदो गोलिन के हलाईंदो असा जा कदम पोइते न हुंदा चौन बम वसंदा गोलियूं वसंदियूं पो भी असा जी दिल मां ज़बान मां यो आवाज जारी थींदो आवाज बुलंद चो अस्सलातो वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह
अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। हाथ खड़ी करे चो अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। हेरे ख्याल शो बला सलात नारो घटारो के परचम बढ़ाए लहरायो हथन के लहरायो दिलबर नबी के पुकारो दिलबर नबी के निदा सा जानो तो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। बाबा से बोला साधु जरा सोचो जरा जेके दिलबर नबी जा गुस्ताखन जेके दिलबर नबी जा वफादार ना है असा जा की वफादार थी जेके दिलबर नबी सा वफादारी न था जेके दिलबर नबी जे शान जा इनकारियन हाजिर नाज़िर जा इनकारियन मुख्तार कुल जा इनकारियन नूर जा इनकारियन सरकार जी इज्जत अजमत जा इनकारियन जेके सरकार जे मेराज जा इनकारियन जेके सरकार जे शान जा इनकारियन जेके सरकार सा वफा न था कन उहे अवाम नास सा कानो वफा कन उन्हन जे मकर खां उन्हन जे चक्कर खां बचो त गुस्ताखे रसूल जे मकर ए चक्कर खां बचो ही मुजो पैगाम था अर्ज क्यों तवा के मिठियो तिलावत करे बुधाइंदा है मुनाफिकन जो तरीको हुंदो आ त मिठियो कुरान बुधाइंदा उन्हनि जे निरण ते टिका ठहियल हूंदा डिघियूं शैतान वारियूं ॾाढियूं हूंदा दराज रीश या खिज़र या इब्लीस अल्हम्दुलिल्लाह हुननि जूं शैतान वारियूं इब्लीस वारियूं ॾाढियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चवण वारनि जूं खिज़र वारियूं सुवारियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह सिद्दीक़ वारियूं फारूक वारियूं उस्मान वारियूं मौला अली वारियूं अल्लाह जे कामिल अकमल वलियन वारियूं सुवारियूं आहिनि सुभान अल्लाह उन्होंने गुस्ताखे रसूल मां इब्लीस जी बदबू इंदी गुस्ताखे रसूल मां इब्लीस जी बदबू इंदी गुस्ताखे रसूल मां फिरौन जी निमरूद जी यजीद जी अबू लहब जी अबू जहल जी बदबू इंदी इन्हनि आशिकन मां इन मुर्शिद करीम कंबर वाले जे गुलामन मां खुदा जो हुदस मां खुशबू इंदी त मिठे मदीने जी इहो बि चवां हिननि आशिकनि मां हिननि अहले ज़िक्र वारनि मां हिननि अहले मोहब्बत वारनि मां हिन दुरूद सलाम वारनि मां खुशबू ईंदी त मुहम्मद अरबी जी खुशबू ईंदी हिननि मां खुशबू ईंदी त सिद्दीक़ अकबर फारूक आज़म उस्मान गनी मौला अली मुश्किल कुशा करबला वारनि जी हिननि मां खुशबू ईंदी अदा ईअं अथव गुस्ताखे रसूल बरसां ईअं लॻंदो किरास थींदो ख़ुदा हुन जे भाकर खां बचाए खुली मां ॻाल्हाईंदो मूंखे को डिॼा नथो कंहिंखो डिॼा नथो हक़ पंहिंजो अदा कंदो पंहिंजो हक़ अदा कंदो ये तकलीफ़ूं अबन ॾाॾनि में बर्दाश्त कयूं अबन ॾाॾनि में बर्दाश्त कयूं असां ते तकलीफ़ूं आयूं त को मसलो नाहे बर्दाश्त कंदासीं लेकिन मोहम्मद अरबी जो शान बयान खुलियाम कंदा रहंदा या रसूल अल्लाह जो नारो खुलियाम हणदा रहंदा जो या रसूल अल्लाह या हबीब या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह बेशुमार दुरूद व सलाम जे जो को शुमारी ना सुन्नी जो को हुंदो आ पंजे दिलबर नबी ते पंजे रहबर नबी ते दुरूद व सलाम गणे ना पढ़ा
आका अलैहिस्सलाम खां कहीं साहबी पूछो या रसूल अल्लाह अवां ते दुरूद मां केतिरो पढ़ा तो सरकार फरमायो पंहिंजे गुलाम के साहबी खे दुरूद जेतिरो दिल चवई ओतिरो दुरूद के वधाए ओतिरो तो दुरूद पढ़ वरी साहब अर्ज को या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींहं जो हेतिरो टेम मां दुरूद पढ़ा तव्हां ते सरकार फरमायो जेतिरो वणई जेतिरो दिल चावई ओतिरो तू दुरूद पढ़ जॾहिं तू दुरूद पढ़ंदे न दुरूद पढ़ण सां तुंहिंजूं ॾुख तकलीफ़ूं ख़तम थी दुरूद पढ़ण सां तुंहिंजा ॾुख तकलीफ़ूं ख़तम थी वेंदियूं जेको सुन्नी हूंदो आहे जेको सुन्नी हूंदो आहे जंहिंजे क़ल्ब ते दिल ते कंहिं कामिल अकमल मुर्शिद करीम जी आंगुर लॻल हूंदी आहे उथंदो बि कंदो आहे त अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सुम्हंदो बि यादि कंदो आहे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह पंहिंजे दिलबर नबी ते दुरूद सलाम पढ़ी पोइ सुम्हंदो आहे निंड खां उथ त पंहिंजे दिलबर नबी खे सॾींदो आहे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह काथे बि हूंदो आहे घणे दुरूद खे नाहे पढ़ंदो दुरूद पढ़ण निदा सां पुकारन सुन्नीअ जो कम हूंदो आहे पहचान दिलबर नबी जो कम हूंदो त पहचान दिलबर नबी जो कम हूंदो आहे त हाणे बि उन्हनि जी नज़र पहुची रही आहे असां जो छा कमाल आहे कहिड़ी तकरीरुन असां जो सब मुर्शिद करीम जी नज़र सब मुर्शिदन करीमन जी नज़र हेडो दिलबर नबी जी नज़र पहुची रही आहे हेडो दिलबर नबी जी नज़र हेडो मुर्शिद करीम कंबर वारे जी नज़र अॼु तव्हां खे ज़मीन खां ज़मीन प्यारे वाह आबाद वाह करम थव जंहिंजी दिल में नेक तमन्ना हो न जरूर तव्हांजो पूरी थींदो हिन हक़ वारे कन हिन नूरानी हिन ईमानी हिन कुरानी हिन रूहानी महफिल में हिन मोहम्मदी महफिल में जेके भी खाली झोलियूं खणी आया आहिनि उन्हनि जी झोलियूं दिल पर नबी भी भरींदा त मुर्शिद करीम भी भरे छॾींदा हथ खणी करे आमीन सुभान अल्लाह बेशक छो जो अदा हे जो दिल आ ना असा सुनन जी दिल ठिकर ठलन जी दिल ना हो ठिकर ठला हो ठिकर ठला थई उन्हनि वटि पीर कामिल अकमल मुर्शिद कामिल अकमल आहे ही ना मुर्शिद कामिल अकमल आहे ही ना जेको सिरात मुस्तकीम ते उन्हनि खे हलाए हो हलन था शैतान वाले रस्ते ते वो हलन था शैतान वाले रास्ते ते वो हलन था शैतान वाले रास्ते ते अल्हम्दुलिल्लाह इन दौर में हाली रयान तसरात मुस्तकीम ते हाली रयान त कामिल अकमल मुर्शिद करीम वाला हाली रया है जो कामिल अकमल मुर्शिदा असा या त कामिल अकमल मुर्शिदा पर हिते जेके भी आया न ॿियनि जा मुरीदन जा कामिल अकमल असा जा सुन्नी सब पंहिंजा ये सुन्नी जेके भी सब पहचान सब सिरात मुस्तकीम ते हलन था छो जो हिनन जा कामिल अकमल मुर्शिद आहिन जेके हिनन के सिरात मुस्तकीम ते हलाइन था ये नजर फेरान था असा तमाशा कामिल अकमल मुर्शिद करीम कंबर वाला ओहे आहिन मुर्शिद करीम कंबर वाले जी नजर कहीं गुनाहगार ते पवंदी हुई हेडे ख्याल तेरे मुर्शिद करीम कंबर वाले जी नजर कहीं गुनाहगार ते पवंदी हुई उन नजर पवण सां गुनाहगार जी दिल हिय मुर्शिद करीम ये खसे छॾींदा हो जरे मुर्शिद करीम जी नजर गुनाहगार ते पवंदी ही जे गुनाहगार जी नजर मुर्शिद करीम जे चेहरे मुबारक ते पवंदी ही तारीफ करण जी जरूरत न हुंदी ही जरे मुर्शिद करीम कंबर वाले जे चेहरे ते नजर पवंदी हुई के खबर ही न हुंदी त ही केड़ी शख्सियत आ पर चेहरे ते नजर पवंदी हुई अज खुद दिल मां ज़बान मां ही आवाज जारी थींदो अल्लाह हाथ खणी करे जा अल्लाह
इश्क मोहब्बत अल्लाह हाथ खड़ी करे ढाढा जो अल्लाह 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 जिक्र करे जो अल्लाह हथन के लहरायो हथन के झूमायो हथन में परचम ना है पर हुसैन जा के हथ हुंदा न उहे भी परचम बणजी विना जो है असाए तमाजा हथ अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली जी दामन में आहिन जने अल्लाह जे कामिल अकमल वली जी दामन में आहिन हाने जरूर अदा इन हथन के परचम पराण जिक्र करे छो अल्लाह हो वाह वाह सुभान अल्लाह एड़ी महफिल हली रही है तो आशिकन जी दिली नज़र से महफिल में उठूं या नजर था मुर्शिदन करीमन जी नजर था जे मुर्शिद करीम कंबर वार जी नजर अज ता के न महफिल में इन जमीन सां जमाए विहारे छरियो हे छाए मंझन थी पर रात थे वरी सुबह थे वरी एड़ी रातियों थियन पर हे उए आशिकन हे उए नजरन जा नवाज़िलन उए नजर वारान हे मैदान नशनीदा क़यामत इंशाअल्लाह छो जो है पैसन सा खरीद थिलना है ए डॉलर सा खरीद थिलना है ए रियाल सा खरीद थिलना है ए दरहम सा खरीद थिलना है ए अल्लाह जे कामिल अकमल वली जी नजर सा खरीद थिलना मुर्शिद हुसैन तुझे प्यारा मुझे प्यारा तुझे प्यारा मुझे प्यारा तुझे सहारा मुझे सहारा फैजान मुर्शिद हुसैन फैजान मुर्शिद हुसैन फैजान मुर्शिद हुसैन शार चले असा हलंदा से ना तकिए हलंदी तो पूरी थी न सकदी टाइम खोटी विंदो ख्याल होंदो आवाम नास जो मता थकी पवन बेचारा पर असा थकण वारा आहियूं न थकण वारा आहियूं न छो त नजर वारा छो त नजर कामिल अकमलन जी आनन सरकार जी भी नजर आता मुर्शिदन करीमन जी भी नजर आता सरकार जी अहल बिदअत जी भी नजर आता साहबा कराम जी भी नजर आता छो त ये नजर वारी जमात ये नजर वारी जमात सरकार मां गुनाहगार के सुजान मां यो अकीदो रखी ताजे दिलबर नबी दे दुरूद पढ़ंदो सलाम भी पढ़ंदो जो सरकार जो पंजो फरमाने आली शान जो सरकार जो पंजो फरमाने आली शान ए गुस्ताख ए दुरूद सलाम का मानुन के परे कण वारा जरा कन्न खोले बुध ए गुस्ताख जरा कन्न खोले बुध सरकार फरमाइंदा मुर्शिद करीम फरमाइंदा हो सरकार फरमाइंदा अस्मा सलात अहले मोहब्बती व आरिफुहुम जरा तवज्जो तो सरकार फरमाइंदा अस्मा सलात अहले अस्मा सरकार फरमाता अस्मा सलात अहले मोहब्बत अस्मा सलात अहले मोहब्बती व आरिफुहुम अहले मोहब्बत वारन जो मा दुरूद बुधा ए मुनीर अहमद साहब उनर साहब बनायो सब साहब बाकी रहूं
तो सरकार फरमान था अस्मो सलात अहले मोहब्बत सरकार फरमान था मां ॿुधा थो अहले मोहब्बत वारे जो दुरूद मां तमा का पूछा तो अहले मोहब्बत वारो केरा बुधायो अहले मोहब्बत वारो केरा कामिल अकमल मुर्शिद वारो सरकार मदीना शहंशाह मदीना जी मोहब्बत दिलन में पैदा कंदो त पंजो कामिल अकमल मुर्शिद करीम ही पैदा कंदो सरकार फरमान था अस्मो सलात अहले मोहब्बती व आरिफहम सरकार फरमान था अहले मोहब्बत वारे जो कामिल अकमल मुर्शिद वारे जो अहले मोहब्बत वारो यानी कामिल अकमल मुर्शिद वारो अहले मोहब्बत वारो यानी अहले जिक्र वारो सरकार फरमान था अहले मोहब्बत वारे जो दुरूद उठा भी थो त अहले मोहब्बत वारे के मां मोहम्मद मुस्तफा सुञाणा भी थो चले सरकार अहले मोहब्बत वारे जो दुरूद बुधन था अज असा गोठ आबाद में सरकार जे जिक्र खुदा जी महफिल जिक्र मुस्तफा शान जी महफिल हली रही असा तवा जो ईमान ए अकीदो मजबूत है असा हिन वक्त गोठ आबाद में पजे दिल पर नबी थे दुरूद और सलाम पढ़ी रहा हूं सरकार जो फरमाना अस्मो सलात अहले मोहब्बती व आरिफहम असा हिन वक्त गोठ आबाद में पजे दिल पर नबी पजे रहबर नबी दुरूद और सलाम पढ़ी रहा हूं अस्सलातु व सलाम अलैका या रसूल अल्लाह सरकार जी बारगाह में दुरूद और सलाम अर्ज कर रहा हूं सरकार जो फरमाना तमातवा जो दुरूद बुधा भी थो तमातवा के सुनाना भी थो यानी सरकार असा तवा जो दुरूद बुधन भी था त सुनानन भी था त कोमाई होई अर्ज कलम खाली झोलन के सिधो रख असा तवा जो कम आहे उन खाली झोलन के भरन पंजी नजर करम सा असा तवा जे दिल पर नबी रहबर नबी जो कम आहे पौधा न वक्त असा तवा जो खाली झोलियों भरजी रहियूं खाली झोलियों भरजी रहियूं इन महफिल में केड़ा हुंदा की असा पहुंचूं पर इते वेठो दिल ही दिल में अर्ज कर सरकार जो वसीलो वठ दुरूद पढ़ मुर्शिद कामिल अकमल कंबर वारे जो वसीलो वठ वसीलो वठन तो जो कमा जेकी दिल में तमन्ना खणी आया हुआ पूरी करान अल्लाह जी अता सा मुर्शिद करीम कंबर वारे जो कमा कांजो कमा है मुर्शिद करीम कंबर वारे जो कमा तवज्जो अल्लाह ताला पंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जतों अजमतों बयान बुरहान कमालात मौजज़ात अता फरमाए इन दुनिया जे तख्ते ते महफूज फरमायो आहे त पो चवणो पवंदो असा जा नबी चो शान वारा नबी बाबा से बुलंद चो हथन के लहरायो परचम बढ़ायो असा जा नबी चो शान वारा नबी असा जा नबी बाबा से बुलंद चो असा जा नबी चो शान वारा नबी असा जा नबी चो शान वारा नबी चो असा जा नबी चो अज़मत वारा नबी बाबा से बुलंद असा जा नबी चो अज़मत वारा नबी जे प्यारे हबीब के एड़ो शान मकाम इज्जतों अजमतों बयान बुरहान कमालात मौजज़ात अता फरमाया एड़ो शान नबी के नबी के मिलो न एड़ो शान क़यामत ताईं के मिलदो जो दिलबर नबी की इतरा शान मकाम इज्जत अता फरमायूं पर जे जेको दिलबर नबी जो गुलाम सड रहिंदो आ त दुनिया वाला उन जो इज्जत अजमत शान पान बट खुराए खुदा जो कसम अगर कुर्सी ते वेहारी ना त यो दिलबर नबी जे सदके साई वेहारी दा शान वारे नबी जो कोई नात खान कोई आलिम कोई
मौलवी शान बयान कंदो वा त उनखे कुर्सी ते छो वेहारींदा उन शान वारे नबी जे सदके नात ख़वान के मिंबर ते वेहारींदा उनखे छो वेहारींदा त दिल पर नबी जो शान बयान करे थो शान वारे नबी जो शान बयान करे थो त तॾहिं त उनखे इज्जतूं मिलंदियूं आहिनि सब करम आहिनि त दिल पर नबी जे सदके सां त अल्लाह ताला पांजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे उम्मत जे कामिलीन सादिकीन यानी सरकार जे उम्मत जे कामिल अकमल वलियन खे भी शान वडो मकाम अता फरमायो पीरान पीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी अब्दुल कादिर जीलानी पीरान पीर दस्तगीर उहे भी शान वारा दाता अली हजवरी दाता साईं उहे भी शान वारा शाह अब्दुल लतीफ भिटाई उहे भी शान वारा साईं अब्दुल्ला शाह गाजी जिनके तो रंगीदा पर इतरा तो सखी हुआ पराया इंदा तो खुदा जो कसम उनके भी रंगे शरींदा पराया भी झोलियों भरे पो मोटना हो तो भला चरिया थान छाए ये चरिया थान छे ना महफिल में बैठा इतने टेम ताई इनके नजर विहारे वाला इनके रूहाने तो विहारे वाला इनके रूहाने तो विहारे वाला इनके नजर विहारे वाला अदा ये करम तवत अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चवण वारन ते ये करम आहिन तके कामिल अकमल मुर्शिद वारे ते करम अथव उन्होंने जमात ते करम थीदो जंजा कामिल अकमल मुर्शिद करीम हुदा हन ठिकरा ठिकलन ते करम नथी दो जेको दिल पर नबी खो परे हुदो उनके परे कंदो यो करम उन्हनि ते न हुदो आहे करम हुदो अहले जिक्र वारन अहले मोहब्बत वारन कामिल अकमल मुर्शिद वारन ते हुदो आहे अल्लाह ताला पंजे प्यारे हबीब जे पंजे परहेज़गारन अल्लाह वारन पंजे मक़बूल बानन के एतरो शान अता फरमायो है उन्हनि परहेज़गारन अल्लाह वारन जो तुफेल गुनाहगारन के नेक बनाए पंजी मार्फत अता फरमाइंदो है अल्लाह सजो करम थींदो आहे त मुर्शिद कामिल अकमल जे सदके सां थींदो आहे मुर्शिद को बगैर कोई सिरात मुस्तकीम ते हल ही न सकदो कोई सिरात मुस्तकीम ते हल ही न सकदो त मुर्शिद कामिल सिरात औलिया ते हलाए त सिरात रसूल ते भी मुर्शिद कामिल पहुंचाइंदो त सिरात मुस्तकीम ते भी मुर्शिद कामिल हलाइंदो मुर्शिद कामिल नजर फेराइंदो आहे नजर फेराए पंजे मुरीद ते मेहनत करे छो तो हुन जा मुर्शिद कामिल अकमल आहे न मेहनतुन सा मुर्शिद कामिल जी तवज्जो सा मुर्शिद कामिल जी सोबत सा वो मुरीद मुर्शिद कामिल जी नजर सा अल्लाह जी तौहीद में भी रंग जी विदो त मोहम्मदी रंग में भी रंग जी विदो त मोहम्मदी सीरत में भी रंग जी विदो अल्हम्दुलिल्लाह वो अल्लाह जी तौहीद वो अल्लाह जी सच्ची तौहीद आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क मोहब्बत आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत अगर तवा के नजर ईंदी न अदा हिन दौर में मां वो मिसाल दी न जेको सब इश्क सां वेठा हो न मोहब्बत सां सब इश्क वारा हो न आप साहब वे तू जिक्र करे जो अल्लाह
बाबा से बुलंद इश्क़ मोहब्बत हथ खणी करे जो अल्लाह तमाजे की आयत करीमा तिलावत कई है। अल्लाह ताला फरमाए तो मुझे मकबूल वारन जी दोस्ती यानी अल्लाह वारन जी दोस्ती अल्लाह जे मुकर्रब वारन जी दोस्ती इन दुनिया में भी कमाया तो कब्र में भी कमी दी तो आखिरत में भी कमी दी। मुर्शिद कामिल जी दोस्त इन दौर में कम आया ना मुर्शिद करीम जे दोस्ती सा मुर्शिद करीम जे साथ अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद करीम जे साथ सा नजर सा असा बेनमाजी होया से नमाजी बन जी होया से मुर्शिद करीम जी नजर सा असा बेरोज़ा होया से मुर्शिद करीम जी नजर सा रोज़ेदार बन जी रोज़ेदार बन जी तो मुर्शिद असा गुनाह जी कप में कचल होया से जरे मुर्शिद करीम कंबर वाले जी नजर पहुती उन नजर पहुंचन सा असा तवाजो तकदीरूं बदल जी वयूं ना तकदीरूं बदल जी वयूं ना तकदीरूं बदल दिसो हुसैनी फकीर के दिसो के बाशर फकीर के दिसो दस्तार वाले के दिसो रुमाल वाले के दिसो सुवारी वाले के दिसो चादर वाले के दिसो अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद करीम जे नूर वाली झलक इन दौर में अगर तवा के दिसणी है त हुसैनी फकीरन के अची दिसो मुर्शिद करीमन पर हवा हुसैनी वक्त भलान किस्मत भलिया असा तवा के हुसैनी निस्बत फखरा पर हाने भी इन दौर में जदे हुसैन ते नजर पवंदी आ त हुसैन जा चेहरा नूर सा भरल नजर ईंदा नूर सा टिड़ल नजर ईंदा जियां गुलाब जो गुल टिड़ल हुंदो आ हुसैन जा चेहरा भी अल्हम्दुलिल्लाह एड़ी तरह टिड़ी रहा यो असा तमा जो कमाल ना है हुसैनी कंबर वाले पंजे कामिल दिलबर जो कमाल है पंजे मुर्शिद करीम जो कमाल है नजर जो फेरायो तो असा तमा जी तकदीरुन के बदला तकदीरुन के बदला छड़ियो तमाशार अल्लाह जे कामिल अकमल वली जी दोस्ती इन दुनिया में भी कमाया कब्र में भी कमी दी क़यामत में भी कमी दी जड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि तवज्जो क़यामत जेरी अल्लाह ताला फरमाए तो क़यामत जेरी एक बे खां बेजार हुंदा अल्लाह ताला फरमाए तो क़यामत जेरी एक बे खां बेजार हुंदा भाव खां बेजार हुंदो धी मां खां बेजार हुंदो पुट पीउ खां बेजार हुंदो दोस्त खां बेजार हुंदो केर भी कंजो साथ न दीदो त उन वक्त भी परहेज़गारन अल्लाह वारन कामिल अकमल वलियन पंजे कामिल अकमल वलियन यानी मुर्शिद कामिल अकमल जी दोस्ती कमी दी जेड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान इन वक्त में इन दौर में यानी इन दुनिया में भी पंजे कामिल अकमल मुर्शिद जी दोस्ती कमाया मुर्शिद कामिल अकमल जो साथ कमा फिकर ठल्लो खाली हुंदो उन शैतान पंजे इशारन सा उनन के नचाई दो रखदो उहे गुस्ताख रसूल शैतानन जे इशारन से नचन था अल्हम्दुलिल्लाह असा अल्लाह वारन जे नजरन सा थूम शैतान जो इशारन दे था खुली गाल कने मा टिजण वारो ना है न मौत को टिजऊं था मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता
इज्जत जिल्लत अल्लाह जे हथ में आहे। इज्जत जिल्लत जो मालिक अल्लाह हो, जिंदगी जो मालिक खेरा तो अल्लाह, मौत देने वारो खेरा, बाबा से बुलंद बाबा से बुलंद मौत देने वारो खेरा, जिंदगी देने वारो खेरा तो अल्लाह, सेहत देने वारो खेरा, शिफा देने वारो खेरा तो अल्लाह, इज्जत देने वारो खेरा, कम उठने वारो खेरा, तकरीर कराने वारो खेरा, या रसूलुल्लाह जो नारो हनाने वारो खेरा जो अल्लाह। या सब अल्लाह जी रजा है, जाते अल्लाह जी रजा हुंदी उते कहे मुनाफिक मुल्ले के ताकत नाए हुंदी जेके दिलबर नबी जी मिशन के वधाईंदा रहंदा, जेके दिलबर नबी जी मिशन के वधाईंदा रहंदा ने केतरा भी उन्हनि जे लाइ मां तो उनको टोलियूं समझंदो आहियां, शैतान जी टोलियूं, केतरा भी उन्हनि जे लाइ टोला पैदा थियनि, हेॾो पैदा थियनि, साम्हूं पैदा थियनि, जाड़ो कालो पैदा थियनि, उन इश्क वारे ते, मोहब्बत वारे ते, सच्चे अकीदे वारे ते, उन ईमान वारे ते, उन अहले ज़िक्र वारे ते, उन कामिल अकमल मुर्शिद वारे ते असर ई न थींदो। असां फ़कीर ते, मूं फ़कीर जे लाइ केतिरा मसला मसाइल थिया, झलकारो मामलो थियो, झलकारो मामलो थियो, मां इहो चम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी झलक मुर्शिद कामिल मां नज़र ईंदी आहे त उन्हनि खे इहो बुरो लॻो त अल्लाह जे नूर जी झलक अल्लाह वारनि मां नज़र ईंदी आहे। जहिड़ी त सरकार फरमाईंदा तव्हांखे मां दलील पेश तो क्या इत्तकू फिरासतुल मोमिन फइन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह। सरकार फरमाईंदा मोमिन जी फिरासत का ॾिजो, मोमिन ॾिसंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। जॾहिं मोमिन अल्लाह सरकार जे फरमान मुताबिक़ जॾहिं मोमिन अल्लाह जे नूर सां ॾिसी सघे त अल्लाह जो नूर सरकार मां नज़र अची सघे थो त सरकार जो नूर बि अल्लाह वारनि मां मुर्शिद कामिल मां नज़र ईंदो। तोखे मुर्शिद कामिल मिलियो ही ना है, कामिल अकमल मुर्शिद तोखे मिलियो ही ना है, तू ठिकर खालियां ठिकर ठिकलवा तोखे इश्क मोहब्बत वारा सबक मिलिया ही ना, इश्क मोहब्बत वारा सबक सिखारी दो आदा मुर्शिद कामिल अकमल सिखारी दो। केर सिखारी दो इश्क वारा सबक मुर्शिद कामिल सिखारी दो। झलकारो ॿिया मामला थिया, वरी कुछ टेम जे लाइ इधर इधर लगायोसीं, कुछ अञा लगाईंदा रहूं था, वरी चऊं त राफ़ज़ी थियो। अरे अल्लाह जा बाना थोरो समझ, जाते हेदर लगंदो आहे न उदो मां तने चवां तो शैतान भॼी वेंदो, शैतान में भॼंदो आहे त शैतान जा चेला चमचा भी भॼी वेंदा। सब साहब हिकड़ो मिनट मोहब्बत आता हणाऊं था तो सब साहब असां जा अबू बकर साईं बि असां जो, उस्मान साईं बि असां जो, फारूक साईं बि असां जो, वरी मौला अली साईं बि असां जो। पर इहो यादि रखो मौला अली साईं जे नाले सां मोमिन ऐं मुनाफ़िक जी ख़बर पवंदी आहे, ख़बर पवंदी आहे। तो मुर्शिद करीम फरमाइंदा हुआ, मुर्शिद करीम फरमाइंदा हुआ अगर शैतान के भजाइण हुजे न तो तव्हां छा कयो। आले मोहब्बत वारा वेठा, आले ज़िक्र वारा वेठा, छा फरमाइंदा हुआ, छा फरमाइंदा हुआ? हिकड़ो मिनट मुर्शिद करीम कंबर वारा फरमाइंदा ला इलाहा इल्लल्लाह जने अल्लाह कदऊ त शैतान भजी भी। अरे मुर्शिद करीम फरमाइंदा हा, मुर्शिद करीम कंबर वारा इश्क वारा सबक दा, मोहब्बत वारा कम जा सबक दा। मुर्शिद करीम फरमाइंदा हा अगर गुस्ताख रसूल के भजाणो हुजेव त तव्हां छा कयो, छा कयो? या रसूल अल्लाह वारे नारे के बुलंद कयो, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है ना,
या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है, हमने ये नारा लगाया हमारा बेड़ा पार हार 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 जेको या रसूल अल्लाह जो नारो दिलबर नबी जो नारो लगाईंदो आ त उन जो बेड़ो पार थी वेंदो आ। जेको हिन नारे का परे आ वो हिन दुनिया में भी ख्वार आ त महशर में क़यामत जे ॾींहुं भी ख्वार हूंदो। त ॿियो नंबर 3 या रसूल अल्लाह करदा गुस्ताख रसूल भॼी वेंदो आ। त वरी मौला अली जे नारे सां ख़बर पवंदी आ सब मौला अली से मुश्किल कुशा वारा आहियूं त मौला अली मुश्किल कुशा जी सीरत कॾहिं असां सुनने में आहे त पोइ चवणो पवंदो मौला अली मुश्किल कुशा असां सुनने जा आहिनि, असां सुन्नी मौला अली मुश्किल कुशा जा आहिनि। मुर्शिद हुसैन रहबर हुसैन शेर हुसैनिया जॾहिं असां मौला अली जी सीरत असां में आहे त अली जा मौला अली असां सुनन जो अली कंजो बाबा से बुलंद चो बाबा से बुलंद ललकार सां चो कंजो सुनन जो मौला अली मवाले जाना है, मौला अली नमाज वाले जान, मौला अली हज वाले जान, मौला अली ज़कात वाले जान, मौला अली कुरान वाले जान, मौला अली पाकाई में रहने वाले जान, मौला अली द कामिल अकमल मुर्शिद करीम कब्र वाले जान। तपो सुन्नी जब सजू सीरतूं मौला अली जो असां में त पोइ अहिड़ो त नारे खे बुलंद कर टे मुख्तसरात नालो मूंखे ॻणाइणो तकीर मुलनि खां ॿुधो तकीर मुलनि खां ॿुधो अगरि फ़कीरी आवाज़ ॿुधो त फ़कीरनि खां ॿुधो बस इश्क वारो आवाज़ मोहब्बत वारो आवाज़ जज़्बे वारो आवाज़ जेको आयो आहे जेको दिल में सो ज़बान मुल्लन वारी असां में न हूंदी आहे मुल्लन वारी असां में न हूंदी आहे दिल में हिकिड़ी त ज़बान में बि दिल में मुल्ला जो कमु हूंदो आहे दिल में त बुग़्ज़ वरी ज़बान में मिठास इहा शइ असां में न हूंदी कॾहिं बि न पैदा थींदी असां त मुर्शिद करीम जा बचड़ा पर जंहिं दिल ते मुर्शिद करीम कंबर वारे जी आंगुर लॻल हूंदी आहे न उन दिल में मुनाफ़िक़त हूंदी आहे न उन में मकर हूंदो आहे न फरेब हूंदो आहे उन दिल में हक़ ई हक़ सच ई सच सुभान अल्लाह। मुर्शिद हुसैन रहबर हुसैन कंबर वारो सोणो हुसैन मुर्शिद करीम कंबर वारतो जो फैज़ सलाम हेर सो अवाम ना कांजी दिल चई नथी त बयान बंद थे कांजी दिल चई नथी बयान बंद थे सिलसिलो हलंदो त इंशाअल्लाह इश्क मोहब्बत वारो सिलसिलो को मुर्शिदन करीमन वारो सिलसिलो आ इहो नस्ल दर नस्ल मुर्शिद करीम जे नस्ल हलंदो रहंदो इश्क मोहब्बत वारा सबक मुर्शिद करीमन का मुर्शिदन करीमन जी आल औलाद का मिलंदा रहंदा तवा ताई पहुंचंदा रहंदा ये निस्बतूं मोहब्बतूं नस्ल दर नस्ल क़यामत ताई कायम है दायम रहे जलसे कराने वाला केड़ा नाला दा बुधायो फकीर अली नवाज मोला चढ़ंदो अली नवाज शिरक के बिदत पढ़े को वठोणे अली को न वठना के को वठना मौला अली वठना सिद्दीक को वठना वठना अल्लाह को वठी फारूक को वठना उस्मान साईं को वठना मौला अली मुश्किल कुशा को वठना तकलीफ इंदी आ त मां त दुआ कंदो आ या
भाई सरकार के अर्ज कोन हुंदो आ त सतगुरु नो अमा साईं जो या रसूल अल्लाह अमा साईं सदके बस करम क्यों हाणे कम ठाहे सरकार हथ खणदा हुंदा खणदान खुदा जो कसम कम ठाहे विदा ये ना है त अल पे सा मोहब्बत क्यों था पर तू जमे ते राफजी थी जेको बे के चे मुशरिक वो पाण मुशरिक अल्हम्दुलिल्लाह असा जी दिल में सीनन में हकी हका शोद अगर असा जी दिल में एड़ी का शे हो जाए त हे कम न वधिया पर याद रख जो अदा दुनिया वारो त हे सिलसिलो मुर्शिद करीम जो औलाद को हले वन यो क़यामत ताई हलंदो जो इश्क मोहब्बत वाला सबक मुर्शिद करीम जी औलाद में तो के मिलंदा न बे के मन मिलंदा याद कजो मुर्शिद करीम जी दुआऊं थेला ये निस्बतूं जेड़ी तरह मुर्शिद करीमन जी दिलन ते उंगली मुबारक लगला सिलसिलो हलियो त वरी तहां जी औलाद भाई मुर्शिद करीम जी औलाद ये सिलसिला ये मोहब्बतूं ये हलंदियूं रहंदियूं क़यामत ताईं इंशाअल्लाह जारी है सारी इनन मोहब्बतुन के इन सिलसिले के कोई भी खत्म न थो करे सके यो बुनियाद विधो आ त अल्लाह तबारक व तआला पाण विधो ये सवाल ही पैदा ना है अल्लाह जी का सिवा का शे चुरी पूरी सके अगर तू मुर्शिद करीम कंबर वाले जी दरबार में आए बारगाह में आए तो कल्ब ते आंगुर रखियो यो तू जो अचण या तुझी गाल न हुई या अल्लाह जी घुर हुई अल्लाह जी रजा हुई फिलानो जो मुरीद थे या अल्लाह जी घुर हुंदी फिलानो जो मुरीद थे तो मुर्शिद करीम कंबर वाले वट कहते या अल्लाह जी घुर हुई या कंजी घुर हुई अल्लाह जी घुर हुई या अल्लाह जी रजा है जाते अल्लाह जी रजा हुंदी ए हुसैनी फकीर उते अल्लाह जी अता भी होदी यो पैगाम मौजूद यो पैगाम हुसैनियो निस्बत वारा हो मोहब्बत वारा हो अहले जिक्र वारा हो हर खूबी अल्लाह ताला तमाम में रखिया मुर्शिद कामिल जी सदके मौजूद यो पैगाम दर ते न वञो पंहिंजे कामिल अमल मुर्शिद करीम जी दामन खे मज़बूती सां पकड़ी दऊं जो अल्लाह तमा तां के पैगाम थो दिया त पंहिंजे कामिल अमल मुर्शिद करीम जी दामन खे मज़बूती सां पकड़ी दऊं दामन खे मज़बूती सां पकड़ण तुंहिंजो कम अगर का मुश्किल अचे अकीदो मजबूत हो जाए दामन के मजबूती से पकड़ अकीदो मजबूत हो जाए अर्ज रखण मुर्शिद करीम जो वसीलो वठी अल्लाह जी बारगाह में तुझो कम अर्ज वसीलो वठी मुर्शिद करीम जो दुरूद सलाम सरकार दे पढ़ी अर्ज करण हुसैनी तुझो कम तुझी हर नेक तमन्ना तुझी छोलन की हर तुझे रथल कम के ठाण खुदा जो कसम मां तो लिखी दिया मुर्शिद करीम कंबर वाले जो कम तेरे अकीदो मजबूत मुर्शिद करीम कंबर वाले को केड़ी शे न मिली मुखे उधार हर शे मिली अल्लाह जी सच्ची तौहीद के सिखारी मुर्शिद करीम ने सिखारी अल्लाह जी सच्ची तौहीद के सिखारी मुर्शिद करीम ने सिखारी
असा जे अकीदन के मजबूत कयो तो मुर्शिद कामिल अकमल कंबर वारन करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क मोहब्बत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत यो भी बुधाया अल बिदार जी मोहब्बत अल बिदार जी सीरत साहबा कराम जी मोहब्बत साहबा कराम जी सीरत करीम ने पैदा कई यो भी बुधाया साल साल सरकार जी बारगाह में हाजिरी भरो था करे रमजान मुबारक में करे के इंशाअल्लाह हरमैन शरीफन जी हाजिरी भी सभनी के नसीब थी को भी हुसैनी न रही सकदो को भी हुसैनी न रहंदो साल करम नथी दई त मथे साल तो के मां लिखी रे इन महफिल में आयो जरूर तो दे करम थी दो हाय ख्याल हुसैनियो मुर्शिद करीम जा वडा करम था पेरियो मा तवा को पूछा जमात में के एड़ा भी अल्लाह जा नेक वाला आइन पेरिया के जमात में हुंदा हा वरी रब वरी रे फेरे कदे केड़े टाइम फेरे कदे केड़े टाइम फेरे माता को पूछा तो जने तो बेन जमातन में होयो तो तवा के दुनिया वाला सुजाणीदा हा ता चवंदो न सुजाणीदा बुधायो जने मुर्शिद करीम कंबर वाले जी नजर है असा तवा ते पहती नजर पहती खुदा जो कसम मुर्शिद करीम जने नजर है पहचंदी ही उन नजर सा उन मां जी दिल के खस जरीदा हुसैनी फकीर थण का पहरा असा के को भी न सुजाणीदो हो को भी न सुजाणीदो हो केड़ी तरह को आशिक तो फरमाए जब तक के न थे कोई पूछदा न था समझो था ना सब समझदार आयो जब तक बिके न थे कोई पूछता न था तूने खरीद कर अनमोल कर दिया तेरे मुर्शिद करीम कंबर वाले जी नजर नजर बचन का पेरिया सा गुनाह जी गप में गचल हुआसे नजर मुर्शिद करीम कंबर वाला जी नजर बचन का पेरिया सा बेनमाजी बेरोजाद हुआसे तेरे मुर्शिद करीम जी नजर पाती नमाज भी अच्छी वई तो रोजो भी अच्छी वयो तो हज भी अच्छी वयो ज़कात भी अच्छी वई तो कुरान जी तिलावत भी अच्छी वई तो आका अलैहि सलाम जी शरीयत सुन्नत भी अच्छी वई तेरे मुर्शिद करीम जी नजर नजर पहचन सा जाहिर बाशरा थी वयो बातिन बा खुदा थी वयो इल्लल मुत्तकीन इन अल्लाह जे कामिल अकमल वली जी दोस्ती मुर्शिद करीम कंबर वारे जी दोस्ती इल्लल मुत्तकीन मुर्शिद करीम कंबर वारे जो साथ इन दुनिया में भी कम आयो आ त कब्र में भी कम ई दो त महशर जे मैदान क़यामत जे दी भी कम ई दो दिल जे तन्या हलो दिल जे तन्या हला मा थकण वारो आया ही न हेदो दिलबर नबी जी नजर आ हेदो मौला अली जी नजर आ हेदो मुर्शिद करीम जी नजर आ और यो भी दुनिया वारन के बुधाया वरी होडो अम्मा साईं जी भी नजर पहुंची रही थे वरी यो भी दुनिया वारन के बुधाया वरी साहबा कराम जी भी नजर पहुंची रही थी दुआ कर रहा थी सरकार जा सच्चा बोला नजर आ पर यो भी मां दुनिया के बुधाया तो करबला वारन जी नजर भी पहुंची रही था करबला वारा सा जान मवाले जाना है मवाले जान जो न करबला वारा आहे तो असा सुन्नी या रसूलुल्लाह चवण वार हुसैन करबला वारन जो शान अजमत के असा जो सलाम पंजतन के घराने की अजमत तो जरा देखो मवाले नशो कंदई
नशो कंदई भंग पींदई मवाली में अली साईं जी का सीरत ॾेखार, इमाम हुसैन साईं जी का सीरत ॾेखार, इमाम हसन साईं जी करबला वारनि जी का सीरत ॾेखार, उन्हनि जी सीरत न मिलंदी। पंजतन जो शान ही आहे, पंजतन घराने जो शान ही आहे, पंजतन घराने की अजमत तो जरा देखो, सरनेज़े पे हैं फिर भी कुरान सुनाते हैं, सरनेज़े पे कुरान ज़बान मा दिल मा कुरान जी बोलीवन, कुरान जो लोलीवन, पंजतन जो शान अल्हम्दुलिल्लाह, सीरत पंजतन वारी सीरत अल्हम्दुलिल्लाह। अगर हिन दौर में तोखे नजर ईंदी त अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चवण वारनि में तोखे नजर ई वाह वाह। हलऊं वञा नंगर जो बंदोबस्त थियला थियो आ, अञा आहे भी, पर हे नंगर ते मस्त न थई, हे मोहम्मद अरबी जे हे नंगर जे करे नाया, हे मोहम्मद अरबी जे करे आया, हे नंगर जे करे नाया, मोहम्मद अरबी जे बचड़े मुर्शिद करीम कंबर वाले जे करे आया। नंगर वारो परे खां पधरो हूंदो आहे, वो कुआ जेके न मुल्ह जे पेट में हूंदा आहिनि, हा उहे जेके कुआ चूहा हूंदा आहिनि न, कुआ मानी खपे, हाणे बुख लगी आहे मानी खावां, हीअं थिए हूअं थिए, पर जेको आशिक हूंदो आहे न, जेको मोहम्मद अरबी जो नज़र जो नवाज़िल हूंदो, मोहम्मद अरबी जे बचड़े मुर्शिद करीम कंबर वारे जी नज़र जो नवाज़िल हूंदो आहे, उहो नंगर जो बुखियो न हूंदो, उहो मोहब्बत इश्क जो बोल जो जलसे कराइण वारा केड़ा आहिनि? अली नवाज़, अली नवाज़ ओनड़ ॿियो बादल हुसैन, बादल हुसैन नाला त वॾा प्यारा नाला अथनि। मुल्लो मरियो, हिकिड़े जो नालो अली नवाज़, वाह वाह, अली नवाज़, अली नवाज़, बेजो बादल हुसैन, हुसैन जो बादल जाते बरसे, वाह वाह, मुल्ला मरिया, वाह वाह, वली मोहम्मद जी बरकत चौथो आहे, वाह वाह, मुहर्रम अली मुल्लो सफा मरियो, पंज ताईं पंजो आहे, चार भी असांजा, चार यार भी असांजा, पंज ताईं आहे पंजो। ईअं त घणा थींदा, पर हाणे पंजे नंबर ते आणियूं था मुन्नी रहमत उन्हड़ हुसैनी, हा न, मुल्ला मरियो, मुल्ला मरियो, नालो अली नवाज़, नालो मुहर्रम अली, टे जो नालो बादल हुसैन सफ़ा ने तीर लगदो अल्लाह साके के शरीक न था की, ॾियण वारी अल्लाह जी ज़ात, पर असां वसीले वारा हो। या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला, असां वसीले वारा अल्लाह ताला छा फरमायो? ए ईमान वारो, मां अल्लाह खां ॾिजो, मां अल्लाह ताईं पहुचण ताईं तां वसीलो तलाश कयो, वसीलो तलाश कयो। अल्लाह जो कुरान आहे, अल्लाह ताईं पहुचण ताईं वसीलो तलाश कयो। कुरान भी वसीलो, कुरान भी वसीलो ना, वसीलो इनकारी वसीलो, कुरान भी वसीलो, रोजा रमजान अचे, रमजानुल मुबारक, रमजान रोजा भी जो वसीलो, जो रोजा भी, कुरान भी वसीलो, तवज्जो मत समझान चाहिए, कुरान भी वसीलो, रोजा रमजान जा रोजा, ये भी वसीलो,
हज अदा करण भी वसीलो ज़कात ॾियण भी वसीलो अल्लाह ते पहुचण जो ज़रियो आहे न वसीलो अल्लाह राज़ी थी असां ख़ैर ख़ैरात कयो इहो भी वसीलो तवज्जो तेरे कुरान भी वसीलो हज भी वसीलो ज़कात भी वसीलो नमाज भी वसीलो नेक आमाल भी वसीलो त मुर्शिद कामिल अकमल भी वसीलो मुफस्सिर ने किराम लिखन था त मुर्शिद कामिल अकमल भी वसीलो की वसीलो अल्लाह तां समझाने ला अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं अच्छा खोले बुधायो अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता मुर्शिद कामिल जो है अल्लाह से मिला देते हैं ये सवाल ही पैदा ना अल्लाह जे करम फजल ताई तो पहुंची सके अल्लाह जे करम फजल ताई पहुंचंदो आ त मुर्शिद कामिल अकमली पहुंचंदो आ अल्लाह सा दिल के अल्लाह जे करम फजल ताई पहुंचंदो आ त मुर्शिद कामिल पहुंचंदो आ जने हिन दिल वारे कनेक्शन के मोहम्मद अरबी सा जोड़ी दो मुर्शिद कामिल अकमली जोड़ी दो आ त पहुंचो बहुत वक्त गु इलहिल वसीला वसीले मा मुराद मुर्शिद कामिल वसीले मा मुराद वसीले आज़म वसीले मा मुराद वसीले आज़म समझो था ना वडो वसीलो त वसीले आज़म आका अलैहिस्सलातु वस्सलाम जना केर आहन आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन वसीले आज़म केर आहन आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन आहन छो जो असां सब वसीले वारा अल्लाह सा को भी शरीक ना है सब अल्लाह जी अता है पर असां के अल्लाह जे कामिल अकमल वली जी उते मज़ार ते वींदा दुआ कंदा ये जो ना तू मुखे दे असां ही अर्ज कंदा या अल्लाह हाने करम कर त मुर्शिद करीम कबर वारे जे सदके साईं करम कर याद मथे खणदा मुर्शिद कामिल जो वसीलो वठंदा लाल शहबाज ते विना लाल शहबाज जो वसीलो वठंदा दाता लाहौर ते विना दाता लाहौर जो वसीलो वठंदा अब्दुल्ला शाह गाजी ते विना अब्दुल्ला शाह गाजी जो वसीलो वठंदा वसीलो वठण वसीलो वठण मुर्शिद कामिल अकमल कंबर वारे जो वसीलो वठण असां तवा जो कम हुंदो आ असां तवा जी झोलन के भरण अल्लाह ताला जो कम हुंदो है सब अल्लाह जी अता है सुन्नी माना शिरक खां पाक सुन्नी माना आवाज़े बोलो जो शिरक खां पाक सुन्नी माना बिदअत खां पाक दुनिया वाला यो मता के बुधाया त जेको मुर्शिद कामिल अकमल सब न हजार न किरोड़े मुर्दा दिल के जे जिंदा करे देखारियो मुखे बुधाए त उनन जे मुरीदन जी दिलन में मुखे बुधाए बिदअत ऐं शिरक अची सके जेको किरोड़न मुर्दा दिलन के जिंदा करे देखारे वो कदे पंजे मुरीदन में शिरक या बिदअत आणे छड़ी दो ना खुदा जो कसम अगर शिरक ए बिदअत जी पाणू पट्टे देखारे त मुर्शिद करीम कबर वाली पट्टे हाने आशिक बैठान हाय दर ये ना गणगौर सा हैदर शाह मर्दा तो हैदर शाह मर्दा शाह मर्दा शेर यज़्दा कुव्वत परवरदिगार ला फतेह
फतह इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार हैदर 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 या नबी सलाम अलैका या रसूल सलाम का या हबीब सलाम अलैका सल्लल्लाहु अलैका सल्लल्लाहु आका खैर जा हथड़ा मथे खड़ो खैर जा हथड़ा खड़ो मेड़ थई मुर्शिद हुसैन ढके आशा जाए ढोलण ढके आशा जाए ढोलण आयो बानी बा दोस्त सभी पंज पंज मकसद आमीन चो कंबर वारे साईं जे बच्चे जी दुआ जे सदके सभिन जा वेड़ा पार हाजिर जमात जो खैर हाजिर जमात जे घर बचड़न जो खैर कंबर वारे साईं जे फकीरन जो खैर कंबर वारे साईं जे पाक दरगाह जो खैर कंबर वारे साईं सोने जे शहजादन जो खैर आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद